अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, हाणे अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो क़ैदी जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो क़िस्त 12 30 मई 1982 ईस्वी। राति निंड घणी देर ताईं कान आई, ॾाढी घुट हुई। उन करे गच देर मुख़्तलिफ़ किताब नज़र मां कढंदो रहियुसि। पंजाबी शाइर हाशिम शाह जो कलाम ऐं मास्को में रहंदड़ अमरीकी सहाफ़ी हैरी स्क्वार्स जा जंग अज़ीम खां पोइ रूस बाबति कयल तबसरा। पुराणे ज़माने जा उहे तबसरा पढ़ी दिलि में अजीब उबतड़ अहसास पैदा थिया। अंबियूं वॾियूं पियूं थियनि, घणियूं किरी वियूं आहिनि, पर अञा ॻच बीठियूं आहिनि ऐं हाणे मज़ाउनि अंबड़ियुनि जी ख़ासि ख़ुशबू पई अचे, खटी मिठी ख़ुशबू। वात में पाणी अचियो वञे खटाइण जे तसवर सां। अमीर ऐं गेट वारनि नंबरदारनि जी पाण में वेड़ चालू आहे। नौखड़ीअ ते ॿई रांदि में गश आहिनि। अंब हेठां लॻा पिया आहिनि। शाकिर शाह आयो हो, चांहि जो कोब बि पीअंदो, मानीअ जा सुकल टुकर बि गॾु कराईंदो, पंहिंजे मज़हबी ख़्यालनि जी तबलीग बि कंदो ऐं पंहिंजे हिसाब में मूंखे बि बनाईंदो। हूअं माण्हू बुरो कोन्हे। रफ़ीक जो नंढड़ो ॾोहिटो इस्पताल में बीमार आहे। बदन में रतु ठहेसि नथो ऐं जेको ठहे थो सो पेशाब में निकिरियो वञेसि। वीचारो ॾाढो मुंझल आहे। पर हीअ ऐं शाकिर शाह जंहिं मुआशिरे मां आया आहिनि, तंहिंमें हर माण्हूअ जो कमु आहे पाण खां वॾे माण्हूअ जी ख़ुशामद करणु ऐं खेसि विंदराईंदो रहणु। मंझांसि रुॻो कमु कढणु ऐं मंझांसि कंहिं बि क़िस्म जी सची हमदर्दीअ जी तौफ़ीक़ न करणु। रफ़ीक उन उसूल पटांदड़ पंहिंजे परेशानीअ खे लिकाए चर्चा भोग करे मूंखे विंदराईंदो रहियो। पर ॾिठुमि त हमराह जे अंदर में का ॻाल्हि आहे। रुॻो पंहिंजी फ़र्ज़ अदाई पियो करे, तॾहिं वञी ख़बर पई सॼी ॻाल्हि ॿुधाइण खां पोइ बि वरी मूंखे विंदराइण जी ड्यूटी ॾियणु लॻो। आख़िर जॾहिं मूं तफ़सीली अहवालु पुछियुसि ऐं चर्चो भोग करणु न ॾिनुमांसि, तॾहिं माण्हुनि वांगुरु पंहिंजे असुलु बेहद ग़मगीन हालत में आयो। ज़ाल जवानीअ में मरी वियसि, वरी शादी न कयईं। धीउनि ऐं पुट खे माउ वांगुरु सांढियाई। ॾोहिटनि में साह पसाव अथसि। ओचितो चयईं, चवनि था ॾोहिटाणा कमीणा थियनि था। पोइ मिसाल ॾिनई, ॻाल्हियुनि जा गहीर त उहे माण्हू आहिनि ई। मूं पंहिंजे दस्तूर मूजिबि सॼी ॻाल्हि सम्झायसि। मूं चयुसि उहे जागीरदारी वॾेर खे सरदारी मुआशिरे जा करतूत आहिनि। जेको ॾोहिटाणे खे कमीनू थियणु न रुॻो सेखारे थो, पर खेसि उन लाइ मजबूर बि करे थो। पर ॾाॾाणनि तरफ़ां आहिस्ते आहिस्ते खेसि पंहिंजी माउ बाबति ऐं माउ जे अज़ीज़नि बाबति अहसास कमतरी ऐं अहसास जुर्म में मुब्तला कयो वञे थो। संदसि नस नस में उन्हनि ख़िलाफ़ु ज़हर भरियो वञे थो। फ़क़ति पीउ सुठो ऐं पीउ जा माइट सुठा। मर्दानी बरतरीअ जे समाज में औलाद माउ जो नालो बि न वठे, न त माण्हू खिलंदा। तूं कंहिंजो पुटु? ॿार जो पहिरियों जवाबु आहे अम्मा जो। टहिकड़ा पइजी वेंदा। खेसि शर्मसार कयो वेंदो। अड़े बेवकूफ़, चओ बाबा जो। उतां किसो शुरू थींदो ऐं सॼी ज़िंदगी हलंदो। सॼी उमिरि नानाणनि बाबति ताना साणा पवंदा ऐं उन्हनि ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा ॿुधी ॿुधी आख़िर चुरिया लोह बि तपियो पवनि। वारी ॻाल्हि हिते थी पवंदी आहे। नानाणनि सां नफ़रत ऐं उन्हनि लाइ हिकारत मर्दानगीअ ऐं गैरत जो पहिरियों शर्त बणायो वियो आहे। सरदारी ऐं वॾेर के समाज इंसान जी इंसानियत खे जेके रोग ॾिना आहिनि, तन में हिकिड़ो वॾो रोग उहो बि आहे। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि सम्झियाई, पहिरियां ई थोरो हको बको थियो, पर पोइ ॻाल्हि सम्झी मुतमइन थियो। 11:30 बजा कनि ज़माननि खां पोइ पंडित ओनकरनाथ जो राग भैरवीअ में ख़्याल मत जा जोगी मत जा पियो ॿुधां। सुभान अल्लाह। हिकिड़े ख़्याल में दिलि जे दरिया जूं कहिड़ियूं कहिड़ियूं न ज़ोरावर छोलियूं समायल आहिनि। माण्हुनि, घड़ियुनि, शयुनि, जायुनि, कलामनि ऐं किताबनि जो केॾो न इंतज़ारु करिणो पवंदो आहे ऐं पोइ नतीजो कॾहिं तवक़ुअ जे उबतड़ निकिरंदो आहे। हिन ख़्याल ॿुधण जो मूं केॾा साल इंतज़ारु कयो आहे। शुक्र जो अहिड़ो ई ज़बरदस्त आहे जहिड़ो साल अॻु लॻो। अधु कलाकु हलियो, वण वॼाए छॾियईं। सिंधियुनि खे बि क्लासिकी राग जी तालीम वठणु घुरिजे ऐं उनखे पंहिंजे रंग में घड़े कतब आणु घुरिजे। क्लासिकी राग जी अंधी पूॼा करणु ऐं उनखे अवल ऐं आख़िर सम्झण बि जहालत आहे, जेका हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में आम आहे। ॿिए तरफ़ उनखे बिल्कुलु नज़रअंदाज़ करणु बि सख़्तु ग़लती आहे। सिंधी राग खे पछतो, बलोची, पंजाबी ऐं बंगाली आवाम जे राग मां बि पूरो फ़ाइदो वठणु घुरिजे। बंगाली जा ॿ राग भोया ऐं भटियाली त असांखे ख़ूब इस्तेमालु करणु घुरिजनि। छा असर ऐं गहराई आहे उन्हनि रागनि में।
रेडियो ते त ख़ैर कॾहिं ॿुधबा हुआ, पर ढाका जी इंजीनियरिंग इंस्टीट्यूट में फिरदोसी बेगम ऐं बदरुद्दीन अहमद खां जॾहिं उहे राग ॿुधमि तॾहिं ईअं लॻो ॼण रूह जे समुंड जे तरे में जेकी दर्द ऐं सोज़, जेके अहसास ऐं उधम मां कनि जुगनि खां लिकल हुआ, से कंहिं तारे शऊर जे सतह ते हाणे कढिया आहिनि। नो वन इज़ एन आइसलैंड अनटू हिमसेल्फ। को बि माण्हू पंहिंजे सिर समुंड जे कंहिं ॿेट वांगुरु ॿी दुनिया खां कटियल कोन्हे ऐं पंहिंजो पाण में पूरो कोन्हे। क़ौमूं बि ईअं आहिनि। ॿी दुनिया जे मुल्कनि ऐं क़ौमुनि जे माज़ी ऐं हाल खां, संदनि ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि खां ऐं साणनि ॼाण ऐं सम्झ में ॾात जी मटासटा खां कटियल मुल्क ऐं क़ौमूं दुनिया जे वहकरनि खां कटिजी गंदे पाणीअ जो तलाउ थी वेंदा आहिनि। मकानियत ऐं आलमियत, क़ौमियत ऐं बैन अल-अक़वामियत जे विच में सही तवाज़ुन ॻोल्हे लहण ऐं सदाईं सही हालत में बरक़रार रखण खां सवाइ मुल्क ऐं क़ौमूं जजनि जा जेस ऐं जोड़ रही नथा सघनि। सिंध जो वॾे में वॾो अलमियो उहो आहे जो उहो दुनिया जी अज़ीम सियासी, सकाफ़ती ऐं तारीख़ी वहकरनि जे विच सीर खां अक्सर कटियल आहे। 3 बजा शाम थोरी निंड करे उथियो आहियां। शाकिर शाह अलाए किथां गिदरो फुरमार करे आयो, सो गॾिजी खाधोसूं। अहिड़ो मिठो कोन हो। उनजो मतिलबु त मुंहिंजो उहो जेको ख़्यालु हो त हिते गिदरा थियनि सरदनि जहिड़ा मिठा, सो सही न आहे। के थियनि के न। अख़बार पढ़ी सुतो हुउसि। जेल में अख़बार पढ़िबी कान्हे, सॼी चटे छॾिबी आहे। इश्तिहार बि के त ज़रे पुर्ज़े पढ़िबा आहिनि। कल्ह सऊदी अरब ईरान खे शैतानी हुकूमत सॾियो आहे। अक़वाम मुतहिदा में ईरानी सफ़ीर चए थो त सदाम खे गिरफ़्तार करिणो आहे। अंग्रेज़ अर्जेंटाइन ते ज़ोर पवंदा वञनि। लातीनी अमेरिका जे रियासतुनि यूरोप ऐं उत्तर अमेरिका ख़िलाफ़ु ठहराउ बहाल कयो आहे। अमेरिका अलल ऐलान बरतानिया जी मदद पियो करे, अञा वधीक करण लाइ तयारु आहे। पर इंग्लैंड एतिरी बहिरी कुवत कठी कई आहे ऐं खेसि अमेरिका ऐं चिली वग़ैरह जी एतिरी मदद पे मिली आहे जो खेसि वधीक मदद जी ज़रूरत कान्हे। मौलाना नूरानी चए थो त जमात इस्लामी दहशत पसंद तंज़ीम आहे। MRD खे फाशिस्ट कोठियो अथसि। जमाती काज़ी हुसैन अहमद चए थो त असीं मुल्क अंदरि रही जमहूरियत जी बहालियत जी जिदोजहद पिया हलायूं। ख्वाजा ख़ैरुद्दीन चवे थो पागारो वज़ारतुनि लाइ मज़ाकरात पियो हलाए। बिज़न जो चए थो त MRD सां ॻाल्हियूं ख़तमु न थियूं आहिनि, हलनि पियूं। चए थो त उहे जिदोजहद नथा हलाइणु घुरनि। असीं जिदोजहद हलाइण लाइ खाॿी धुर जो इतिहाद ठाहींदासूं। असगर ख़ान जे घर में नज़रबंदीअ खे 2 साल पूरा थिया आहिनि। मुन्नू भाईअ जे कालम में चयल आहे त उर्दूअ जे 6हें क्लास जे किताब जे 10हें सबक़ में पठानकोट जे भारतीय हवाई अॾे मथां यूनुस हसन ख्वाजा शहीद जी बहादुरी, क़ुर्बानी ऐं शहादत बाबति जेको किस्सो बयानु कयल आहे, सो सॼो मन घड़त आहे। सरकारी रिकॉर्ड मूजिबि यूनुस उन अॾे ॾांहुं वियो ई कोन। अहिड़ो वाक़ियो थियो ई कोन। यूनुस 6हीं सदी हवाई लड़ाईअ में शहीद थियो। पंहिंजी मंज़िल ते पहुचण बिना वापसि मोटंदे संदसि मंज़िल बि हलवाड़ा हुई, न पठानकोट जो हवाई अॾो। अब्दुल अज़ीज़ ख़ालिद ऐं रियाज़ फर्ज़ीअ जे लाउड स्पीकरनि जे आज़ार ख़िलाफ़ु मज़मूननि खां पोइ मोहम्मद करीम नाले लिखंदड़ उन आज़ार बाबति घोड़ा कई आहे। उन शोर खे कैंसर जहिड़े नासूर जो अज़ाब नाक़ाबिले मुआफ़ी जुर्म सॾियो अथसि। चए थो क़ुरान में लिखियलु आहे त बुलंद आवाज़ गॾ जो आवाज़ु आहे। आलमनि सगोरनि गॾ खां कई दफ़ा वॾे आवाज़ वारा लाउड खणी आया आहिनि। मस्जिद ख़ुदा जो घर आहे। ख़ुदा जा पाड़ेसरी अमन में हुअणु घुरिजनि, पर उहे हिते सभ खां वधीक आज़ार में आहिनि। उन करे को बि माण्हू ख़ुदा जो पाड़ेसरी थियण लाइ तयारु न आहे। माण्हू पंहिंजा घर विकिणनि पिया, पर वठण वारो कोन्हे। मुलाउनि जो करख़त ऐं ड्रेजारींदड़ फुल आवाज़ ॿुधी डप खां ॿार माइटनि खे चिंबड़ियो वञनि, जानवर बि भॼियो वञनि। वधीक चए थो त माण्हुनि मौलियुनि खे ॻाईंदे वाइज़ कंदे ॾिसी भारती गाननि जा कैसेट खणी वरिता आहिनि। उन्हनि बि मौलवीअ वांगुरु दुकानदारी चालू कई आहे। शाम जा पौणा 6 चकर मुनीर चए थो ॿाहिरां सारियुनि जो पलाल घुराए अंबनि जो पाल था विझूं। अंब एतिरा कोन्हनि त बि सूण कण जेतिरा थींदा। ॾिसूं उहा स्कीम केतिरे क़दुरु थी कामयाबु थिए। 1 तारीख़ मुलाज़िमनि जो पहिरो बदिलिबो। रफ़ीक ऐं शाकिर शाह वेंदा।
एमनेस्टी इंटरनेशनल जे ख़त सां गॾु जेका चिठी आई आहे तंहिंजे हेठां लिखियलु आहे AH। सॼो ॾींहुं सोचियुमि केरु थी सघे थो। अंदाज़ो लॻायुमि त अब्दुलही कुरैशी जेलर थी सघे थो। उहा ॻाल्हि अॼु हैदराबाद सेंट्रल जेल में जेलर ऐं डिप्टीअ ते थियल फायरिंग जी ख़बर पढ़ी ख़्याल में आयमि। अमरीकी सहाफ़ीअ जो किताबु काफ़ी वाक़फ़ियत ॾींदड़ ऐं सोच पैदा कंदड़ आहे। डॉक्टर बर्फ़ जी वरंदी कान ॾिनी आहे। केतिरनि ॾींहंनि खां जमहूरी इतिहाद खे कुशादो करण बाबति सोचींदो रहियो आहियां, पर तारीख़ी हालतुनि ऐं मोफ़िकनि जी सही वाक़फ़ियत न हुअण करे को बि सही रस्तो फ़िलहाल ज़हन में नथो अचे। 31 मई 1982 ईस्वी सुबुह 8 बजा। उर्दू सर्विस फरमाइश तारीख़ साज़ प्रोग्राम में बण जी वण जी साराह में हिकु तकरीर ॿुधमि। वाहड़े बण तुंहिंजा मान शान। देरि सां उथियुसि, राति निंड ई कान थे आई, सो उथी किताबु पढ़ंदो रहियुसि। सुबुह जूं ख़बरूं हली वियूं। अर्जेंटाइन जो अलाए छा थियो। बहरहाल जेकी बि थियो, हिन खां पोइ लातीनी अमेरिका उहा कान रहंदी जेका अॻे हुई। अमेरिका जे साम्हूं वारे उन जागीर जा हारी हाणे जागीरदार साहब खे घणो वक़्तु आराम सां मौजूं करणु कोन ॾींदा। 5-10 सालनि में उहा धरती साम्राज्य लाइ तपी ठामणी थी पवंदी। टाइगर आहे दिया है मेरे वास्ते, पानी तरोन किया करो, ठीक है। अमीर खिलियो पियो चवे, टाइगर थो चवे त मूं लाइ पाणीअ जी छिटकार कंदा करियो, ठीकु आहे। वाकई टाइगर लाइ छिटकार थी पई आहे ऐं मज़े सां लेटियो पियो आहे। क़ैद में कनि जानवरनि जा रोब आहिनि। चवनि था त सखर में अबू बकर वारनि नोर जो बचो पालियो हो, कंहिं ॿिलीअ उनखे खाई छॾियो या कुझु कयो। ॿिलीअ खे गिरफ़्तार कयो वियो, वण सां टंगियो वियो, मथसि केस हलाए खेसि सज़ायाब कयो वियो, खेसि सनड़नि लकुड़नि सां मारियो वियो। तारिक अशरफ उहो हाल ॾिसी सख़्तु बेचैन थी वियो। सुप्रिटेंडेंट खे इतला मिलियो आहे, मतिलबु त नोर ऐं ॿिलीअ जो केस वॾो सियासी केस बणिजी वियो। हूअं टाइगर आहे तमामु ख़ूबसूरत, चुस्त, चालाक ऐं मज़ेदार माण्हू। ऐं रुगो उहो अथसि त रांदि जे शौक़ में थकल टुटल माणस ते ओचितो छाल ॾेई वञी मथां पवंदो। हूअ वीचारी सॼी छिरकी वेंदी। ॿियो पेट ते बेईमान थियो पवे। खाधे महिल भाएं त अम्मा न हुजे, रुगो आउं हुजां। वताए वारा कम अथसि, वताए जहिड़ो अकुलु कोन्हेसि जो ईद जो वक़्तु चिताए माण्हुनि जो ताम तयारु करण खां पोइ संदन मरी वञणु, माणस सां गॾिजी ताम गॾु करणु ऐं पोइ उन जो बि मरी वञणु ऐं खावड़े वताया खाव वारी स्कीम तयारु करे सघे। मेजर साहब आज़ादु थी वियो। मूं केस पढ़ियो हो। हिन खां वधीक ख़तरनाक सबूत मूं कंहिं बि ॿिए केस में पंहिंजे तोड़े ॿिए में न ॾिठो। पर कानून कानून आहे। ख़ासि करे अॼुकल्ह त आहे ई कानून जी बालादस्ती। जॾहिं खां वठी तबिका ठहिया आहिनि ऐं दुनिया में हुकूमत वजूद में आई आहे, थोरो तबिकनि पंहिंजे फ़ाइदे लाइ कानून ठाहिया आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे फ़ाइदे लाइ अवाम ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो आहे। सदाईं डिक्टेटरशिप रही आहे, जेको ॾाढो सो गाबो ॾाढे जी लठ खे ॿ मथां। कॾहिं कॾहिं हिन असलियत मथां अदल ऐं इंसाफ़ जा बख़मली पोश बि चढ़ियल हूंदा आहिनि ऐं उहो कॾहिं विक्रमाजीत जो इंसाफ़, कॾहिं अदले जहांगीरी बि सॼियो वेंदो आहे। पर हर ठहियल कानून जो जोहर ऐं तत्व फुरलिट ऐं ज़ुल्म जी वाहियात निज़ाम खे घटि में घटि गड़बड़ सां क़ाइमु रखणु पियो रहियो आहे। इनक़लाब जो पहिरियों फ़र्ज़ु आहे अवाम जे फ़ाइदे ऐं अवाम दुश्मन निज़ाम जे ख़िलाफ़ु कानून ठाहिणु ऐं उन ते अमल कराइणु। तेसी ताईं अवाम दुश्मन कानून भले मौजू माणे वठनि। पंहिंजे रत में रेटो झंडो उभ ताईं झूलंदो, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो साथी, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो। अयाज़। कुझु कमु नथो पहुचे। राति जो सख़्तु घुट ऐं उबस सबबु निंड तमामु देरि सां अचे थी। माण्हू बदन मां बेज़ार रहे थो। भाएं त सुठा किताब हुजनि से वेठा पढ़जनि या यट शट हणजनि। यट शट हिते कंहिंसां हणजनि ऐं ख़बरूं बि कहिड़ियूं कजनि। हिते अचण जी सभिनी खे सख़्तु मना आहे। गेट जे पहिरेदारनि जनाब मुनीर ऐं ॿियनि खे बि आम तरह अंदरि अचिणो कोन्हे। अंदरि फ़क़ति आउं ऐं थाऊं, आउं ऐं अमीर पाण में गॾु वेही सघूं था। अमीर जी ॻाल्हि जो मौज़ू आहे टाइगर, मुनीर जो मौज़ू आहे उहो सेठ जंहिं वटि रहंदो हो। बसि अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। मजीद कुरैशीअ जी गुफ़्तगूअ जो मौज़ू बि
जेल ऐं उन जो कमु। अमरीकी ॾाहे राल्फ वाल्ड वाइमर्सन माण्हूअ जे सुधारे ऐं वाधारे लाइ जहिड़ो तालीम, ॾाहनि जी सोबत ऐं सफ़र खे ज़रूरी ठहिरायो आहे, तहिड़ो अकेलाईअ खे फ़क़ति पाण सां गॾु रहणु वॾे दिलगुर्दे जो कमु आहे ऐं सफ़र जहिड़ो बल्कि उन खां बि वधीक दिलचस्प ऐं फ़ाइदेमंद आहे।